नौशरो क्रॉस रिपोर्ट ब्यूरो चीफ फैसल भट्ट मोरो भरसानियों जतोई थाने जी हद ॾे पारजा शहर जे रहवासी राशिद अली सोलंगी जी अटे जी चक्की के गुज़िरियल रात चोर ताला भनी 2 मोटरसाइकिल सोलर इन्वर्टर चोरी करे विया हुआ, जंहिं ख़िलाफ़ राशिद अली पुलिस इंतजामिया मां मायूस थी क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे चयो त नौजवान जतोई थाने जी हद में चोरियूं फुरूं आम थी वियूं आहिनि। माण्हू गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, जंहिं सबबि संदन को बि सामान महफ़ूज़ नाहे। गुज़िरियल रात चोर दुकान खे घाट हणी लखे रुपयनि जो सामान चोरी करे विया आहिनि। पुलिस के इतला किया है, मगर पुलिस इंतजामिया चोरन अॻियां बेवस बनियल हुअण करे असां क़ुरान पाक खणी तरह जे चोरन पाथारेदारन ऐं ज़मीदारन के इल्तिजा करियूं था त असांजे बचन जो वाहिद गुज़रान उन मशीन ते आहे। खुदा रा असांखे हिन क़ुरान जे सदके सामान वापस कराए ॾिनो वञे। साईं छा थियो आहे? असांजी राति चोरी थी वई आहे दुकाननि मां। 2 मोटर आहिनि ऐं इन्वर्टर आहे, 2 इन्वर्टर आहिनि, चोरी थी विया आहिनि। सो इन करे असां क़ुरान शरीफ़ खयो आहे। असां चऊं था जे बि कयूं भाउ असांखे ॾिए, असां मज़दूर ग़रीब माण्हू ऐं असांजी 15 ॾींहं अॻु में बि चोरी थी वई आहे। मोटर फुर थी वई, इन जे लाइ बि खयूं अथऊं। असां कंहिंसां बि दुश्मनी कान्हे, असांखे पंहिंजी शइ खपे, क़ुरान शरीफ़ खयूं।